नैना जेकॾहिं मर्द हुजे हा त नालो छा हुजे हा नैना जो? सरताज। सरताज औरतुनि जे कढ हुजे हा या औरतूं सरताज जे कढ हुजनि हा? ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, औरतूं सरताज जे कढ हुजनि हा न। अच्छा, बिल्कुलु। सरताज औरतुनि जे कढ न हुजे हा? न, सरताज जी मतिलबु लाइफ स्टाइल अहिड़ो हुजे हा छोकिरी पाण उन जे कढ हुजनि हा। ऐं हींअर त नैना छोकिरी आहे त कंहिंजे कढ हूंदी आहे पाण? न, मां हिन महिल त कंहिंजे कढ न आहियां। अच्छा, जॾहिं औरत बि आहे त बि कंहिंजे कढ न आहियो, मर्द हुजो आहे त बि कंहिंजे कढ न हुजो आहे। नैना जेकॾहिं सरताज हुजे हा, मर्द हुजे हा, ईमानदारी सां ॿुधाए, बिल्कुलु। नशो कयो आहे को न को? सरताज? हा। न को बि न करे? न सिगरेट बि न पी आहे? न, पान बि न खाया? कुझु बि न। पर्सनैलिटी ख़राबु थींदी आहे। मतिलबु जेके बि नशो कंदड़ मर्द आहिनि उहे पर्सनैलिटी उन्हनि जी ख़राबु थींदी आहे? उहो कुझु वक़्त ताईं स्टार्ट में अगरि सुठा बि हूंदा आहिनि त अॻिते हली करे मुंहिंजो जेको अंजाम आहे उहो ख़राबु, पर्सनैलिटी ते फ़र्क़ु मर्द पवंदो आहे। हज़रात खे गुज़ारिश आहे थोरो और तवजो कयो औरतुनि खे, ख़ासि करे कहिड़ी बि औरत हुजे उनखे मुंहिंजे ख़्याल में त नशियार माण्हू न वणंदो। न, आर्टिस्टनि जेका कम्यूनिटी आहे इन में सरताज जेकॾहिं नैना सरताज हुजे हा, जी। कहिड़ी छोकिरी सां दिलि लॻाए हा? सुनैना अली। ऐं सुनैना अली जेकॾहिं तव्हांखे रिस्पॉन्ड न करे हा? न न, सरताज जी अहिड़ी क्वालिटीज़ हुजनि हा उहो रिफ्यूज़ न पियो करे उहा सघे। कहिड़ी क्वालिटी जेका सरताज जी रिफ्यूज़ न करे हा? हा, फर्स्ट ऑफ ऑल त सरताज जी ड्रेसिंग, उथण वेहण, छा करे हा सरताज? टॉकिंग पावर्स ऐं घणो ई मतिलबु रिच हुजे हा। रिच हुजे हा? ड्रेसिंग छा करे हा सरताज? शलवार कमीज़ कॉटन। कॉटन? हाँ, शलवार ऐं छॿो पाया? न न, बाक़ी बूट पाया? स्टेपर्स। स्टेपर्स। स्टेपर्स, सलवार कमीज़? हा, अच्छा, पंहिंजो स्टाइल आहे न हर कंहिंजो। सभु त हूअं शलवार कमीज़ ते इहे छॿा इहे अजीब शयूं पाईंदा आहिनि। शादी भला कंहिंसां करे हा? शादी त मतिलबु मीडिया में शादी त ॿुधायमि न, सुनैना सां दिलि लॻाए त हासिल करे सुनैना सां ई कयां। उन सां ई कयो? हा। मां चयो त शादी मां तव्हां ॿिए सां कयो? न, उहो त पोइ चारि कंदुमि न। सरताज हुजां त मां चारि शादियूं कयां? इश्क हिकिड़े सां कंदा आहिनि? न न, ईअं न हुजे हा न। शादियूं चारि ई कयो आहे? हा, अगरि मां उन्हनि खे अफोर्ड करे सघां मां चारि शादियूं कयां। हे केॾियूं औरतूं उस्ताद आहिनि, पाण औरत आहिनि त हिकिड़ी शादी मुड़ुसु करे ॿी उहो पाड़े वारी बि जेकॾहिं पुछंदी न हुनखां त तव्हांजो मुड़ुसु इहे तुंहिंजे बारे में छो बि पुछे मूंखां? ऐं पाण जॾहिं मर्द थी विया त चए मां चारि शादियूं कंदुमि। वॾा अगरि मां अफोर्ड करे सघां चारि कयां। अफोर्ड हाणे वरी अफोर्ड करे सघां, हलो अफोर्ड करे सघो आहे, उन्हनि खे मैनेज कीअं कयो आहे? बसि 2 ॾींहं हुन ॾे, 2 ॾींहं हुन ॾे। ऐं शादियूं हिडन कयो आहे, लिकाए कयो आहे या? न न, सरेआम लिकाए। हा, लिकाए छो? जब 4 शादियूं मर्द खे जाइज़ आहिनि ऐं उहो अफोर्ड बि करे सघे थो। जेकॾहिं ॿियूं मायूं तव्हां सां न रहनि हा, जेका पहिरीं वाइफ आहे, मूंखे तलाक ॾे, अहिड़ो मां कोई सिस्टम ई न कया मूंखां तलाक वठे। माण्हू चइनी खे घणो ई ख़ुशि रखां न। का बि हिकिड़ी ज़ाल तव्हांखे चवे हा पंहिंजी माउ खे छॾ, न तोखे छॾूं न माउ खे। माउ खे बि न छॾियो न ऐं चवे हा भला मूंसां गॾु रह, माउ सां न वञ? न न, ईअं नथो थी सघे न। नैना नाज़ जेकॾहिं मर्द हुजे हा, सरताज हुजे हा त पहिरीं औलाद कहिड़ी चाहे हा? छोकिरी या छोकिरो? छोकिरी। छोकिरी? पहिरीं औलाद छोकिरी चाहे हा? ऐं उनजो नालो छा रखे हा? सरताज जी पहिरीं धीउ हुजे हा त नालो त बिस्मिल्लाह ठहे थो। सरताज जी पहिरीं धीउ हुजे हा, नालो बिस्मिल्लाह हुजे। ऐं सरताज खे जेकॾहिं पुटु ॼमे हा, नालो छा रखे हा? अल्हम्दुलिल्लाह। अली। अहिड़ो कहिड़ो कमु आहे जेको नैना नाज़ खे मर्दनि जे हवाले सां वणंदो आहे त हीउ मर्दनि में सुठो कमु करणु घुरिजे ऐं पाण मर्द हुजे हा त उहो कमु करे हा? बिहेवियर। बिहेवियर? बिहेवियर सभिनी खां पहिरियां जंहिं बि मतिलबु जेंट्स जे हवाले सां वञूं था, उनजो बिहेवियर सुठो हूंदो आहे न त ऑलरेडी अट्रैक्शन थींदी आहे। ऐं बिज़नेस में बि बिहेवियर खपे ऐं लाइफ स्टाइल में बि हर जॻह। अच्छा, अहिड़ो कहिड़ो कमु आहे जेको तव्हां औरत थी करे नथा करे सघो ऐं तव्हां मर्द हुजो हा त उहो कमु कयो आहे? 4 शादियूं। औरत थी करे नथो करे सघे माण्हू। सभ खां जो तव्हांजो बेस्ट फ्रेंड मर्दनि में केरु हुजे हा? शोएब हसन पंवर। शोएब हसन पंवर? हसन पंवर, उहो तव्हांजो बेस्ट फ्रेंड हुजे हा? हा। ख़ासि ॻाल्हि छा आहे हुन में? छो त हुनखे हिकिड़े बेस्ट फ्रेंड जी नीड आहे। अगरि मां छोकिरो हुजां हा, सरताज हुजां त मां हुन सां दोस्ती रखी ऐं हुनजे लाइफ स्टाइल खे मतिलबु सेट कयां। सेट कयो। हर जॻह ते छोकिरी कमु न ईंदी आहे, कुझु जॻह ते दोस्तनि जो बि कोई किरदारु हूंदो आहे। पर हुनखे दोस्त न आहिनि हिन वक़्तु? जाम अथसि, इलाही सारा अथसि, पर सरताज जहिड़ो दोस्त न अथसि। नैना नाज़ जेकॾहिं छोकिरो हुजे हा, कहिड़ी फील्ड में हुजे हा? मां बिज़नेसमैन हुजां।
पाण बिज़नेस वूमन छो था थियो? वूमेन बि थींदमि, कॾहिं थींदो? कुझु टाइम लॻंदो अञा मां पंहिंजो वूमन होटल आहियो न? हिन वक़्तु मां वूमेन मां की सोचां पोइ त आहियो छा तव्हां? कुझु बि चई सघो था, तव्हांजो शो आहे ऐं सीट बि तव्हांजी न आहे। तव्हांजो छो, तव्हां वात वकील आहियो, तव्हां मूंखे ॻाल्हाए कुझु सघो मां था। हिन महिल मर्द आहियां, कुझु बि करे सघां थो। हा तव्हां मर्द आहियो ऐं मां जमुना बाई आहियां। मां त सरताज आहियां न। नैना जेकॾहिं सरताज हुजे या मर्द हुजे हा त दोस्तनि में सभ खां वधीक क़ुर्बानी कहिड़ी ॾिए? कुर्बानी छा जी, दोस्ती आहे त मतिलबु सभु मुंहिंजे लाइ दोस्त लेवल हिकु जे आहिनि, कुर्बानी छा ॾियणी? कुर्बानी न ॾियो। न छा जी कुर्बानी ॾियां? दोस्ती में कुर्बानी थींदी आहे। कहिड़े हवाले सां थींदी आहे? दोस्ती में हमेशह पंहिंजो पाण खे घटि कयो वेंदो आहे, अॻिले खे वधि कबो आहे। कंहिंजी एज़ अ ॻाल्हि रिस्पेक्ट त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, दोस्ती ईअं ई थींदी आहे। ॻाल्हि खे पंहिंजी ॻाल्हि खे पोइ पर मूं में बर्दाश्त नैना नाज़ हूंदे न आहे, अगरि मां सरताज हुजां त मूं में बिल्कुलु बि बर्दाश्त अञा न हुजे आहे। मां पाण खे बिल्कुलु बि हेठि न कयां। दोस्त उहो ई आहे जेको लेवल में हले, हेठि मथे जो कोई फ़र्क़ु न आहे। मूंखे घटि करे पाण खे मथे करे या पाण खे घटि करे, इहो दोस्ती न थी न। इहो त नैना नाज़ जेकॾहिं मर्द हुजे हा त कहिड़ी फीमेल गुलूकारा खे पसंदि करे हा एज़ अ ॻाइण में? शाज़िया ख़ुश्क। शाज़िया ख़ुश्क खे हाणे नथा पसंदि कयो? हाणे बि पसंदि कयां थी। ऐं मर्द हुजे हा त बि पसंदि हा। कयो? शाज़िया ख़ुश्क जी का क्वालिटी? हू स्टेज ते जेॾी महिल बीहंदी आहे ऐं ॻाईंदी आहे त बाक़ाइदा लॻंदो आहे त कोई मतिलबु सिंगर बीठो आहे, उन ते स्टेज ॾाढो सूट कंदो आहे।